बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने ख़तमुल क़ुरान जे मौके ते अल्लाह जे घर मस्जिद में अल्लाह ताला तवाई असांखे अचण जी सादत नसीब फरमाई आहे। रब मिठड़े खां दुआ है त अल्लाह ताला सभिनी जो अचण क़बूल फरमाए। जिन दोस्तन प्रोग्राम रखियो आहे इन में हिस्सो वरतो आहे, अल्लाह बाजारे खां उन्हनि जे लाइ बि दुआ है। अल्लाह ताला हिन इदारे के हिन मस्जिद के ता क़यामत कायम ऐं दायम रहाए। अल्लाह ताला खेस नज़र बद खां भी महफूज फरमाए। हज़रत से कारी दुर मोहम्मद अल्लाह ताला संदस कब्र जे मथा किरोड़ा रहमत जा मियां नाज़िल फरमाए। अफसोस हू अज असां में मौजूद नाहिन, पर उन्हनि जो समर उन्हनि जो फैज़ अवां असांजे आॾो ज़ाहिर आहे। मां रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन जे बचड़नि खे ता हयात पाण में प्यार ऐं मोहब्बत जी ज़िंदगी गुज़ारण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खे हिन नज़र बद खां भी महफूज फरमाए। अल्लाह ताला खे हिन इदारे जूं मस्जिद जूं बरकतूं भी नसीब फरमाए। हज़रत से कारी दुर मोहम्मद साहब अल्लाह ताला उन जे कबर के जन्नतुल फिरदौस जे बागन में बाग बणाए। ये समझो तो असांजो तमाम पुराणो ताल्लुक, मांखे वो दौर याद आ गालबन इहो 66-67 जो दौर आ, 66-67 जो दौर। हजरत से कारी साहब रहमतुल्लाह अलैह, हजरत मौलाना बदरुद्दीन फुल पोटरो अल्लाह ताला उन जे कबर जे मथा भी किरोड़ा रहमत जा मियां नाज़िल फरमाए। उन्हनि जे मदरसे में साईं भी पढ़ंदा हा, मां भी पढ़ंदो हुउसि। ॼण त असां उन दौर जा। ॿिया भी ॿ टे दोस्त हुया मंगरिया बिरादरीअ जा। कारी मोहम्मद उस्मान भी हुयो ऐं ॿियो भी हिकु ॿ मूंखां हींअर नालो ज़हन ते नथो अचे। हज़रत से कारी साहब चूंकि अखियुनि खां माज़ूर हुया, हज़रत मौलाना बदरुद्दीन साहब रहमतुल्लाह अलैह अंबन जी मौसम में पंहिंजे बाग ते तालिबन जी ॼण त दावत कंदा हा। पोइ असां हितां ख़ैरपुर खां 60 ताईं पंधु वेंदा हुआसीं। इहो शरफ़ अल्लाह ताला मूंखे तॾहिं खां नसीब फरमायो त हज़रत कारी साहब खे मां हथु ॾेई वठी हलंदो हुउसि। बस खुदा जी कुदरत आहे, ॼण त मुंहिंजे दिलि में भी रहम हूंदो हो नाबीन माण्हू। पोइ कारी साहब खे मां हथु ॾेई, अॼु हू कोन्हनि, मां ॻाल्हियूं कयां पियो। बहरहाल मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला असां वारे इन दीनी ताल्लुक़ खे मुंहिंजे हयातीअ ते भी क़ाइम ऐं दाइम रहाए। अल्लाह ताला मूंखे भी संदनि सुहिणनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु ख़तमुल क़ुरान उन जे मदरसे में आहे। दोस्तनि भी मुंहिंजो इंतख़ाब कयो, मां भी उन्हनि जे चवण खे लब्बैक चवंदे हाज़िर आहियां। शुरूआत कयां थो रब करीम जे बाजारे नाले सां। तारीफ़ जॾहिं कजे जेतिरी कजे उहा थोरी आहे। पोइ भी फरमाए तवाइन ताउदू नेमतल्लाहि ला तुहसूहा, जे मुंहिंजे नेमतुनि खे अल्लाह से फरमाए थो थोरनि खे एहसाननि खे शुमार करण ते ईंदव त घणी शुमार करे न सघंदो। एॾा रब करीम जा एहसान आहिनि असांजे मथां। वॾे में वॾो एहसान जो अल्लाह ताला इंसान कयो, इन खां वॾो एहसान त इंसान करण खां पोइ महबूबन करीमन जो उम्मती बणाई। मर्ज़ी वारो कंहिं ॿिए नबी सुहारे जे दौर में मोकिले छॾे हा, उन जी मर्ज़ी, पर असांजो अल्लाह तबारक व तआला वॾे में वॾो एहसान कयो जो महबूबन करीमन जो असांखे उम्मती बणाए ज़मीन ते आंदई। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे इमामुल अंबिया साईं सां सही निस्बत जोड़ने की तौफ़ीक़ अता फरमाए। रमज़ान जो भलारो महीनो
तव्हां आलमनि खां बार बार ॿुधो था महीने जा 3 ॾहा इमाम लंबिया फरमायो त पहिरियों ॾहो रहमत, ॿियो ॾहो मग़फ़रत, टियों ॾहो जहन्नम जे बाहि खां आज़ादी। हिकिड़ो ॾहो गुज़री वियो, ॿिए ॾहे जो हिसो गुज़री वियो। मां रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन पोएं ॾहे जूं बि सभई रहमतूं बरकतूं असांखे नसीब फरमाए, हलंदड़ ॾहे जूं बि अल्लाह ताला सभई फज़ीलतूं नसीब फरमाए, आख़िरी ॾहे जूं बि अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे उन सां बि निभाइण जूं, ऐं उन जूं बि अल्लाह ताला सभई रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। अॻियनि उम्मत नबियनि सुहारनि जूं उम्मतूं पंहिंजूं नबियनि सुहारनि जूं उमिरियूं मुबारकां तमामु वॾियूं, जे उलमा खां ॿुधो अथव त हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई, उमिरि मुबारक वॾी, किन 1200-1300 एॾी लिखी आहे। एॾियूं उमिरियुनि वारा उम्मतूं में एॾियूं उमिरियुनि वारियूं वॾियूं वॾियूं जॾहिं इमाम लंबिया साईं जन उन्हनि जा वाक़ियात साहबा खे ॿुधाया त साहबा में थोरो जोश बि थियो, थोरो फ़िक्र बि थियो। फ़िक्र इहो थियो त साईं जे उन्हनि जूं एॾियूं उमिरियूं वॾियूं हूं त उन्हनि इबादतूं बि एॾियूं वॾियूं कयूं हूंदियूं त पोइ अलाह वटि उन्हनि जो वॾो मक़ाम हूंदो। हिकिड़े माण्हू जी उमिरि आहे 50 साल, 50 सालनि में 20 साल हुनजी नंढाइप वारी ज़िंदगी गुज़री वई, 20 साल वरी साईं खे चा को कुझु अधु निंड त कुझु जाग राति ॾींहं, वरी वञी 10 साल, 10 सालनि में कुझु बीमारी, कुझु साईं संगत साथ, कुझु घुमण फिरण, 2-3 साल वञी बचा। इन में केतिरी इबादत कईसीं, केतिरी इबादत जी लज़त हासिल कईसीं, उहो हर को पाण ॼाणे थो। साहबा में थोरो इहो फ़िक्र थियो, साईं जन खे अर्ज़ु कयूं अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन ॾे क़ुरान पाक जी हिकिड़ी सूरत सुहानी नाज़िल फरमाई, इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। हबीबन करीमन खे ॼण त उम्मत जे लाइ दिलि जाइ ॾिनी वई त मोहब्बत तुंहिंजी उम्मत मामूली न आहे, तो ॼण उम्मत ते अहिड़ा एहसान थो कयां जो रमज़ान में हिकिड़ी राति थो ॼाण जेकी 1000 महीननि खां हिकिड़ी राति भली आहे। हिकिड़े माण्हू जो 1000 महीना उमिरि हुजे हिन हिकिड़ी राति, जेकॾहिं 50 साल वारे खे 10 साल नसीब थी पए तॾहिं बि शुमार कयो त किथे पहुचंदो। इहो अल्लाह ताला हबीबन करीमन जे उम्मत सां एहसान फरमायो आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छला तव्हां ई असांखे अहिड़नि फ़ाइदनि मां फ़ाइदे हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रमज़ान त गुज़री वियो, रमज़ान जो अधु हिसो गुज़री वियो, अॼु ॻाल्हि बि न बा ताईं आहे 17 जी राति, अल्लाह अकबर, 17 जी राति, 17 रमज़ान मुबारक। उम्महातुल मोमिनीन मां इमामुल अंबिया साईं जन जी प्यारी घरवारी हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा साईं जो वफ़ात जो ॾियारो। मां सम्झां थो अॼु वरी वॾी 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 ॿी ॻाल्हि बि अथव, उन पासे ॾे बि तवजो कजो। अॼु ॾींहुं छा जो बा? हा राति छा जी आहे? हाय हाय कुझु वरी इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अम्मा साईं जी वफ़ात बि रमज़ान 17 अंगारे जी राति थी आहे। उन दौर में उहा इहा बि अजीब अॼु इतफ़ाक़ इहो बि आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छला उन्हनि जे शान ऐं मक़ाम ऐं मर्तबे खे सम्झण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। साईं जन फरमायो त जंहिं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर रमज़ान जा रोज़ा रखिया, ॿिया लफ़्ज़नि त गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे, इन रमज़ान खां अॻु में जेके हिन जा गुनाह आहिनि अल्लाह ताला माफ़ थो करे छॾे। रमज़ान खां अॻु में जेके गुनाह, अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छला असां सां बि इहो फ़ज़्ल फरमाए। ऐं फरमायो अल्लाह जे रसूल आहे त जंहिं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ रोज़ा रखिया रमज़ान जा, उन जा अॻियां गुनाह अल्लाह माफ़ थो करे। पोइ किन लिखियो आहे त उहे नंढा गुनाह, छो त वॾो गुनाह तौबा खां सवाइ माफ़ न थींदो आहे, नंढो हुजे वॾो हुजे अल्लाह पंहिंजे फज़ल फरमाईंदो, रब जे आॾो को मामिलो कोन्हे को। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जिन रोज़ा रखिया उन्हनि जे रोज़नि खे क़बूल फरमाए, जिन गफ़लत करे रमज़ान जे रोज़नि जो क़दुरु एहसास न कयो, मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छला उन्हनि खे अञा बि रमज़ान सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आलमनि खां ॿुधो अथव त साईं जन जो मेहराब, साईं जन जो मिंबर मुबारक, 3 ॾाका, पहिरें ॾाके ते क़दम रखियो पाण फरमायूं आमीन, ॿिए ॾाके ते क़दम रखियो पाण फरमायूं आमीन, 3 ॾाके ते क़दम रखियो पाण फरमायूं आमीन। साहबा बाद में अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह अॻु में तव्हां ईअं न कयो आहे, हाणे उन्हनि मूं हिकिड़ी ॻाल्हि साईं जन इहा फरमाई त मूं ॾे जिबरील आयो त महबूब अल्लाह से फरमाए थो त जंहिं उम्मतीअ ते रमज़ान जो महीनो आयो
पोइ बि रमज़ान में अल्लाह खे परचाए न सघियो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठी न सघियो। मां अल्लाह अहिड़े माण्हू बदबख़्त खां बेज़ार आहियां। जिबरील अचो त मां बि ऐलान करे छॾियो आमीन, त साईं मां बि बेज़ार। हबीबन करीमन फरमायो त जिबरील मूंखे ॿुधायो, मां बि आमीन करे छॾी, त मां बि अहिड़े खां बेज़ार आहियां। रमज़ान अचे पोइ बि असां में को ॾछण न थिए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल सम्झ अता फरमाए। कुझु रमज़ान गुज़रियो, कुझु जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रमज़ान जे महीने में अल्लाह ताला जे रहमत जा दरवाज़ा खुली विया, को बंदि कोन्हे। अवां हे असां मीरवाह जे कंधे ते वेठा आहियूं, माशाल्लाह हिते त थोरी मथां ई, पर को इलाइक़ो अहिड़ो वेठा जाते पाणी मथे इलाइक़ो हेठि। पोइ ओचित जो भॼी पे चवंदा हो त फलाणे वाह खे खंडु लॻो। पोइ खंडनि में जेके इलाइक़े जा साम्हूं ॻोठ पोखूं पलाव जो कुझु आया घर सभिनी खे ॿोड़ींदो वेंदो। हे त थियो हितां वारो पाणी, पर अल्लाह जी रहमत जेॾी महिल दरवाज़ा रमज़ान में अल्लाह खोलींदो आहे त उनखे बि को बंदि आहे ई कोन। ओ हर कंहिंजे घर में रहमत 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 पहुची वई। पोइ बि जेकॾहिं केरु रहमत मां फ़ाइदो न वठे त पोइ वाक़ई सच में बदबख़्त चइबो। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़रूरी न आहे त उहो सभिनी निमाज़नि खे नसीब थिए, सभिनी रोज़ायतनि खे नसीब। रमज़ान सभिनी जे लाइ ॻाल्हि बस सम्झ में आई। हे जुदारी ॻाल्हि आहे त पाण केरु बदबख़्ती करे उहो पाण ॼाणे, बाक़ी रमज़ान रहमत खणी सभिनी जे लाइ आहे। जंहिं बि मुस्तफ़ा साईं ते कलमो पढ़ियो उन्हनि जे लाइ रहमत ई रहमत आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे इन रहमत मां फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शेर जी शुरूआत कयां थो अल्लाह जे नाले सां। ख़ुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा, ख़ुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा, ॻणिया कहिड़ा कहिड़ा लिखां कहिड़ा कहिड़ा। फरमाए त वन तउदू नेमत अल्लाह ला तुहसूहा, शुमार करे न सघंदो। मच्छर बस थोड़ो तवजो। अॻे बि मां दोस्तनि खे ॿुधायुमि अल्लाह जा एहसान मथे जे चोटी खां पेरनि जे नहनि ताईं पूरो जिस्म अल्लाह जे एहसाननि सां भरियल आहे। हिकु हिकु शइ एॾी वॾी क़ीमती आहे ॼण त जंहिंजो दुनिया में मिसली कोन्हे, मिसाल ई कोन्हे। ॾंद जी क़ीमत केतिरी आहे, अखि जी क़ीमत केतिरी आहे, नक जी क़ीमत केतिरी आहे, कन जी क़ीमत केतिरी आहे, ज़ुबान जी गूंगन खां पुछो क़ीमत केतिरी आहे, हथनि जी क़ीमत केतिरी आहे, पेरनि जी क़ीमत केतिरी आहे। ईअं अल्लाह ताला भरे छॾियो आहे। अॻे मां ॿुधाईंदो आहियां दोस्तनि खे त पुराणे वक़्त में मूंखे 25-27 साल अॻु में हौड़ में सूरु पियो, ॾाढो तंग कई, निंड कोन पई आई। ऐं डॉक्टर दोस्त ॾे वियुमि त इहो हौड़ कढो। हुन चेक कयो हौड़ खे, धक ॿक हई, चई यार हौड़ त मज़बूत आहे, इहा कढूं न। मतिलबु कढूं न, निंड करणो नथी ॾे। 2-3 रातियूं थी वियूं आहिनि। चए भला हिन जी पाड़ था कढूं, पाड़ कढी था छॾियूं त इहो बीठो हुजे ॾंदु, हर भरू कढी छॾींदासीं, वरी ॿियो धारियो विझराए नी त इहा ई बीठी हुजे हौड़। मां चयो अलाए वरी हेॾो खोटींदो हितां काथां वरी नुक़सानु। मां चयो यार छॾ हिन जी पाड़ हुई, बसि तूं कढ। हुनजो न सही, ठीकु आहे भला कीअं कंदे। पोइ हुन हौड़ जी थोरो चोटीअ खे कटियो, कटियईं त इन हौड़नि में ॾंदनि में सोराख आहिनि। इहे जेको पंहिंजा सभिनी जा ॾंद आहिनि न, इहे जेसि ताईं मज़बूत आहिनि, तिखा आहिनि, इन्हनि खे मथो चोटी कपबी त अंदरि सोराख आहे। उहो पाड़ ताईं उन सोराख में मिखु भरियल आहे। जीअं चवंदा त छेले जी नरीअ में मिखु आहे, इहा त खाऊं, हा न, ईअं इन्हनि में ॾंदनि में मिखु भरियल आहे। हुन छा कयो, उहा चोटी कटे सिरिंज सां उहा सॼी कढियईं मिखु कढी करे उनखे वाश वाश करे उनखे वरी मथां कुझु मसालो ॾेई भरे छॾियईं। चवंदा हाणे जेसि ताईं तव्हांजी हयाती आहे तेसि ताईं इन हौड़ में सूरु न पवंदो, जेसि ताईं हयाती। हाणे उनखे 27 साल थी विया आहिनि, उहा हौड़ बीठी आहे। हूअं जे कढाए छॾिया त निकिरी वञे हा। पोइ वरी इहे ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं थियूं की हाणे अहिड़ी टेक्नोलॉजी अची वयूं आहिनि जो एॾा ॾंद मज़बूत था डॉक्टर ठाहिनि जो गारंटी था ॾियनि त कमंद बि खाओ धारियुनि ॾंदनि सां। बाबा अहिड़ा ॾंद, हा चए अहिड़ा, मतिलबु भला हाणे ॿुधा क़ीमत चए जेकॾहिं पंहिंजो माण्हू आहे त रिआयती पोइ बि 90,000 थींदो बटरीअ जो। इहो अॼु खां 27-28 साल अॻु में ॾसे 90,000। हाणे कुझु वक़्तु थियो पुछो मां ॾे ख़बर, हाणे ई हुनजी क़ीमत हाणे हिकु हिकु ॾंद जी क़ीमत ₹1,00,000 आहे। जेकॾहिं हिकु ॾंद जी क़ीमत ₹1,00,000 त बापो ग़रीब गुरबे जे वात में घणा ॾंद आहिनि? हा बा, माना ग़रीब पाण खे ग़रीब न सम्झे। 32 लख अल्लाह जी नेमत वात में खयूं घुमाईंदो थो वञे। 32 लखनि जे ॾंदनि जी क़ीमत। त वरी अखि जी क़ीमत कयूं, पुछा करे ॾिसो त अखि जी क़ीमत केतिरी आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शुक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शेर इन हवाले सां आहे, थोरो तवजो।